सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कयूं पिया उस्मान शावरी खां। झंडो मरी जे प्यारोनंद थाणे जे हद वारे इलाइक़े न्यू मीर आबाद में 8 वरनि जी नींगरीअ मथां कच्ची दीवार किरण सबबि सख़्त ज़ख़्मी थी वई, जंहिंखे सिविल अस्पताल झंडो अलाए आणियो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे हनीफ़ बलोच। जी हनीफ़ बलोच, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल ॿुधाईंदो हलां। झंडो मरी वेझो प्यारोनंद थाणे जे हद वारे इलाइक़े न्यू मीराबाद में 8 वरनि जी नींगरी राणी वर्द शंभूलाल बारकिरिया कोली जे जेके ज़ात जा ॿुधाए पिया वञनि, जंहिंजे मथां कच्ची दीवार किरण सबबि जेको सख़्त ज़ख़्मी थी पई आहे, जेके सिविल अस्पताल झंडो ले आणियो वियो आहे। जी वॾी महिरबानी हनीफ़ बलोच तफ़सील ॾियण जे लाइ।